शौकर भाई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तो अॼु असांजो ओपन सेरेमनी आहे जी स्पोर्ट्स वीक जी ऐं कैंपस में ही जेको वीकेंड आहे ज़बरदस्त गुज़रण वारो आहे। उन जा ॿ रीज़न इहे आहिनि त हिन हफ़्ते स्पोर्ट्स वीक स्टार्ट थी रहियो आहे ऐं 1.5 महीनो थी वियो आहे हिकु सिवोल्यूशन स्टार्ट थी रहियो आहे, उहो बि हिन ई हफ़्ते आहे ऐं उन में म्यूज़िकल नाइट बि आहे, कुझु सेगमेंट्स आहिनि, उन्हनि जा ब्लॉग्स बि ठाहींदासीं, मज़ो ईंदो। ही जेको हफ़्तो आहे मतिलबु ज़बरदस्त गुज़रण वारो आहे। तू ड्रेस छो ना है पाती? ड्रेस जो मतलब यो किट छो ना है पाती तो? किट यार असा के दिनी ने ना बस छाकर गरीब हूं सवा फोटो ए सॉफ्टवेयर डिपार्टमेंट जो कैप्टन है सर अस्सलाम इने के ता चंगी तरह समझांदा हुंदा। खबर है मसलो छा है? मसलो बियो कुछ कोने को मसलो यो आ यार कैप्टन भी असा चरिया ठीक है अदा छ हां गल असां जेके मूं जेके स्पोर्ट्स खेॾियूं न पंहिंजूं रांदूं ॻोठ में ॿराड़ी में चिद्दा ॾिकी ॾकर वंजवटी पकड़ पाई लिक छप इंडो स्क्रिप्ट जेको बि चवंदा आहिनि ठीकु आहे। जूतनि वारे जूता हाणे रस्सी सां पकड़े करे जाम रांदूं खेॾियूं जूतनि वारियूं सभई माना जेके असांजी ट्रेडिशनल हूंदियूं आहिनि असांजी ॿराड़ी में सिटीज़ में गिलोली वारी खेॾी आहे, सभु खेॾियूं ॿुधो बसि खेॾियूं न आहिनि त बसि जेके हिते हाणे थींदियूं न जीअं बैडमिंटन थी वियो टेबल टेनिस थी वियो ऐं क्रिकेट मूं थोरी घटि खेॾी आहे। हूअं खेॾी त वेंदी आहे ॿराड़ी में ईंदी बि घटि आहे पर खेॾी घटि आहे। त मुंहिंजूं जेके रांदूं इहे हुयूं पर हिते असां वटि ॿियूं रांदूं इन जे करे जेको मुंहिंजो पार्ट आहे हिते स्पोर्ट्स वीक में उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु व्लॉग्स ठाहिणु आहे। त असां गॾिजी करे व्लॉग्स ठाहींदासीं ऐं तव्हां ॾिसंदव ऐं तव्हां लाइक बि कंदव ऐं अगरि सब्सक्राइब न कयो अथव यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ही वीकेंड सफ़ा ज़बरदस्त गुज़रण वारो आहे। पोइ हली गॾिजी करे स्पोर्ट्स वीक खे कवर कयूं था। अगरि मां तव्हांखे ज़िक्र कयो त हिन हफ़्ते ई असांजो सिवोल्यूशन बि आहे त सिवोल्यूशन जो असांजो टिकेट वारो हमरा वेठो आहे माण्हू कहिड़ा कोन था अचनि वाजिब खुलाई साहब अचे थो साईं किथे पतो आहे कमु तव्हांजो सर? अलहमदुलिल्लाह 99% पूरो थी आहे बाक़ी 1% रिमेनिंग 1% में छा रहियल आहे? इनॉग्रेशन फ्रॉम द और टू हिसाब था कमु कीअं थींदो सर? कम ज़िंदगी सेठ आहे हुकुम जो उम्मीद असां कहिड़ी रखी वेठा सुठी रखो वरी अॼु अला भलाई कोन थो गॾिजी आहियूं उन ॾींहुं बि गॾिजी आहियूं साईं भारत गॾूं हर वक़्तु गॾु नारायणो सॉफ्टवेयर जा छा आहे ईअं बीठा कामरेड लॻा सर तव्हां मैच जे बारे में छा ॻाल्हाईंदव? खटण जो इरादो आहे? खटण जो इंशाल्लाह इरादो आहे। पोइ दफ़े बि माना पहिरां हर कॉम्पिटिशन में सिविल टॉप कंदी आहे हिते हा अक्सर करे जेका बि आहिनि। बहरहाल पोइ दफ़े थोरी मार्जिन खां रहिजी आहे सॉफ्टवेयर में बि डिपार्टमेंट ऑफ क्लियर थी ठीकु आहे। हिन दफ़े तव्हांखे ॾेखारे थो सिविल इंशाल्लाह ॾिसंदासीं ठीकु आहे न मारी साहब? सर इंशाल्लाह होप फॉर द बेस्ट इंशाल्लाह उम्मीद तव्हांजो जेको लास्ट क्लोजिंग सेरेमनी हूंदो न पोइ तव्हां यादि ॾियारींदो मां छा चयो। ॾिसंदासीं बेस्ट ऑफ लक। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद। टग ऑफ वार जी मैच स्टार्ट थिए थी मैकेनिकल वर्सेस सिविल। सॉफ्टवेयर लाइ चीयर अप कर सॉफ्टवेयर जे लाइ
हलदार हे जर इलेक्ट्रॉनिक्स जी टीम इलेक्ट्रॉनिक्स वारा तू न तो विझी हथ छो हथ विझ रुगो खाइण लाइ बस वॾी हिम्मत सां असांजा जेके मैकेनिकल्स वारा उहे रांदि खटे विया हलिया इलेक्ट्रॉनिक्स खां अदा वो बा जेको मैकेनिकल वारा न जेके डंगर हाणे सही आहे खटे आहे मैकेनिकल जे बॉयज़ जे खटण खां पोइ हाणे मैच आहे इलेक्ट्रॉनिक्स गर्ल्स वर्सेस इलेक्ट्रिकल गर्ल्स असां सपोर्ट था कयूं इलेक्ट्रिकल गर्ल्स खे इंशाल्लाह कोशिश कंदुमि बचाईंदो तो दोस्तों जेको राउंड 1 हुयो उन में इलेक्ट्रॉनिक्स जी गर्ल्स खटे वयूं आहिनि हाणे राउंड 2 स्टार्ट थींदो उनखे ॾिसूं था केरु खटींदो जेकी मतलब हिते गेम्स हुयूं टग ऑफ वार हुयूं मैकेनिकल जी गर्ल्स जी बॉयज़ जी मतलब इलेक्ट्रॉनिक्स जूं उहे थी वियूं आहिनि हाणे बाक़ी जेके बि गेम्स हुयूं क्रिकेट जूं आहिनि बाक़ी हासिल थींदियूं सो हलूं था हासिल ते वॾा हींअर मैच हले थी पई असांजी सॉफ्टवेयर ऐं सिविल गर्ल्स नॉट बॉयज़ गर्ल्स जी मैच हले थी पई राउंड ते सफ़ा वॾो मज़ो लॻो पियो आहे तोसां को बि मज़ा ॾेखारींदा पिया तरसो बाबा थोरा इंतज़ार करो DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. 41 जेका आहे सॉफ्टवेयर वारनि खे टारगेट मिलियो आहे
41 स्कोर ठाहियो आहे सिविल वारनि ऐं उन्हनि खे टारगेट मिली चुको आहे सॉफ्टवेयर वारनि खे हाणे वारो आहे सॉफ्टवेयर वारा गर्ल्स खे उन्हनि खे 41 स्कोर ठाहिणो आहे 6 ओवर्स में ओवर 6 न आहिनि ओवर असां वटि 5 आहिनि 5 ओवर्स में 41 स्कोर ठाहिणो आहे गर्ल्स खे सॉफ्टवेयर वारी 4 है तो बड़ा छाया पे आओ ओह शिट कैच ड्रॉप आउट थी हुई सिर्फ हिकिड़ो रन्स खपे थो सिर्फ हिकिड़ो रन्स Everybody knows say Bravo a champion. साहब छोकरन जी साहब मां रांदि मिस कई छाकाणि त मां हिते न हुयुसि। कौन है बाद में हाजिर साहब तव्हांखे कीअं लॻी मूंखे त ॾाढो मज़ो आयो एॾो मज़ो आयो छाकाणि त मां हुते बीठो हुअमि सभु कुझु ॾिसां मुंहुं छो थो ख़राबु करे सर तव्हांखे कीअं मज़ो आयो छोकिरियुनि वारी मैच में कूड़ थो ॻाल्हाए कसम आहे जेको ॻाल्हाए तो कूड़ थो ॻाल्हाए मां हिन मवाद शायदि आहे हुयो ई कोन हिते मूंखे मज़ो न आयो पर मुंहिंजे बंटी खे मज़ो आयो भुटा छोकिरियुनि जी मैच मज़ो ॾिनो न ॾाढो मज़ो आयो छोकिरियुनि जी परफॉर्मेंस सुठी सॉफ्टवेयर वारनि तमामु साहब असांखे जीअं मां चयो त छो सिविल वारो आहे हा सिविल वारा त हराए विया न पोइ लाज़मी मज़ो न ईंदो कत जो मुंहुं ॾिसणो पियो सिविल वारनि खे ठीकु आहे ऐं तारीख़ी जेको आहे फतह हुई सॉफ्टवेयर जी जेॾियूं रड़ूं पिया कनि रड़नि सां कुझु न थींदो आहे भाऊ ज़ोर लॻाइणो पवंदो आहे आज के बाद सॉफ्टवेयर का अदा तव्हांखे गेम कीअं लॻी छोकिरियुनि जी बहितरीन लॻी यार असांजी पंहिंजी डिपार्टमेंट खटी वई आओ सर तमामु सुठो थियो जो तमामु बहितरीनु हे मुंहिंजा वॾा फैन अथव साहब ॾिसो था हे इलेक्ट्रिकल जा दोस्त आहिनि मुंहिंजा सभई बस असां न्याणियुनि सां गॾु आहियूं बस छोने तो वाले ही विदाउट म्यूजिक मां बि अचां हींअर केरु केरु थो खेॾे कदीर असां हींअर जेको आहे सो इलेक्ट्रॉनिक्स ऐं पीजी जो मैच स्टार्ट थियो आहे जंहिंमें पहिरियों राउंड जेको आहे सो पीजी खटी वई आहे हाणे सेकेंड राउंड हले थो पियो हुननि जो मैकेनिकल इलेक्ट्रॉनिक्स और टेबल टेनिस हीअ राति मूंखे सम्झ में ई न ईंदी आहे इन करे मां नथो कयां मूंखे बि सम्झ में न ईंदी आहे मुंहिंजा हालात बि कुझु वाजिद वांगुरु बसि नज़र ईंदी आहे केरु खटे थो कोई हाराए थो